बिरासटी में ख़बर ईंदा हलो त बिरासटी बरसां ॻोठ खाई कासिम में मामूली ॻाल्हि तां साले ऐं भेणवे में जहिड़ो थी पियो। जहिड़े में लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि बिरासटी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते तबई इमदाद ॾिनी पई वञे। ज़ख़्मियुनि में नादिर ख़ासकेली, सईद ख़ासकेली ऐं फ़तह सोलंकी शामिल आहिनि। इन सिलसिले में ज़ख़्मियुनि ॿुधायो त घटी मां लंघण तां साले ऐं भेणवे में मुंहुं मारी थियण बाद जहिड़ो थी पियो, जंहिं सबबि लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि ज़ख़्मी थिया आहियूं। ॿिए पासे थाणे ते NC दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर ॾिनो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।